अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजी अॼु हिकु बहितरीनु अपडेट खणी आहियां सिर्फ़ु तव्हां दोस्तनि जे लाइ। ऐं उन ड्रामे जो नालो आहे जेको नओं ड्रामो अचण वारो आहे, पंहिंजनि जो गद्दार। अॼु तव्हांखे असां इन जी कहाणी मुकमिल ॾींदासीं ऐं इन कहाणी खे मुकमिल ॾिसंदा ऐं वीडियो खे पूरी वॉच कंदा। दोस्तों हाणे तमामु जल्द हिकु नओं ड्रामो अचण वारो आहे जंहिंजो नालो आहे पंहिंजनि जो गद्दार, जंहिंमें आज़म मेघल यानी रबन जो अहम किरदारु आहे ऐं ओठो जो बि अहम किरदारु आहे ऐं जंहिंजो डायरेक्टर आहे लाला फयाज़ ऐं राइटर बि लाला फयाज़ आहे। ऐं जंहिं भाउ खे बि आज़म मेघल यानी रबन सां कमु करिणो आहे ड्रामे में, त ॾिनल नंबर हेठि स्क्रीन ते उन्हनि सां राब्तो कंदा ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द तव्हांजी अदाकारी थी वेंदी ऐं तव्हां बि रबन सां मिली ईंदव। ऐं दोस्तों इन ड्रामे में काफ़ी पुराणा अदाकार बि ॿिया बि आहिनि। ऐं दोस्तों हिते आज़म मेघल जो अहम किरदारु अथव, आज़म मेघल हिते हीरो अथव इन ड्रामे में। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हालात, इन खां पहिरियां हिकु दौलाब ड्रामो ईंदो, दौलाब ड्रामे खां पोइ वरी ही मथां ड्रामो ईंदो पंहिंजनि जो गद्दार। ऐं दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त सिंध टीवी में हलंदा ई ॿ ड्रामा आहिनि, हिकु 7 बजे ऐं ॿियो 8 बजे। त उनजे करे दोस्तों हिकु 7 बजे हलंदो ऐं ॿियो ड्रामो 8 बजे हलंदो। तो हिन वीडियो खे पूरी वॉच कंदा। अगरि असांजी कहाणी ॿारनि खे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे ज़रूरु फॉलो कंदा। ऐं हिन वीडियो खे दोस्तनि ताईं अॻिते ज़रूरु शेयर कंदा, जीअं दोस्त पंहिंजो रायो ॿुधाइनि ऐं पंहिंजे अदाकारी जो फ़ैसिलो वठनि। तो स्क्रीन ते जेको थंबनेल आहे उन ते नंबर ॾिनल अथव लाला फयाज़ जो, लाला फयाज़ सां राब्तो करे ऐं पंहिंजो ड्रामे ते कमु कराईंदा।